अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अॼु जी हिन नशस्त में अवां सभिनि खे भलीकार। अॼु पाण जंहिं नॉवल सां हाज़िर थिया आहियूं उहो पॉलिटिकल सटायर आहे ऐं उनजो लेखक आहे डॉक्टर रसूल मेमन। हिन नॉवल जे तरफ़ वधण खां अॻु में तव्हां सां हिकु नंढो वाक़ियो पेश कयां थो। ही वाक़ियो आहे अॼु खां 2500 साल पहिरीं जो। हिकु रियासत में अहिड़ो माण्हू पैदा थिए थो जेको सेखारे थो त सवाल कीअं कजे ऐं हुन जी ज़हन साज़ी इन हद ताईं वञी पहुचे थी जो हुन जा सभई शागिर्द सवाल करणु हुननि खे अची वञे थो ऐं हू रियासत खां सवाल करे सघनि था। उन खां अॻु में बुनियादी तौर ते हू पाण उन रियासत जे आॾो थी बीहे थो ऐं सवाल करे थो। इहा सघ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तॾहिं ई शागिर्दनि में थी सघी जो हू पाण उन्हनि आॾो थी बीठो ऐं हुन सवाल करणु माण्हुनि खे सेखारिया। मिसाल तौरु हुन जो चवणो सभिनि शागिर्दनि खे त ही जेके बि तव्हांजा आका थियण जी कोशिशि कनि था इन्हनि खां तव्हां सवाल कयो त जेको इहो चवनि था छा इहो प्रैक्टिकली करे बि सघनि था या न, छो त हू जेको चवनि था उहो कनि नथा ऐं जेको कनि था उहो चवनि नथा। आख़िर रियासत पंहिंजो पोटेंशियल ॾेखारियो ऐं हुन माण्हूअ खे शहर बदर करण जा हुकुमनामा जारी कया विया, पर हुन चयो त हू शहर न छॾे वेंदो। हुन जे सभिनी शागिर्दनि हुनखे चयो पर हिन शहर छॾण खां वधीक पंहिंजी ज़िंदगीअ जो अंत आणणु वधीक बहितर सम्झो ऐं हू हैमलॉक पी वियो ऐं अॼु सॼी दुनिया जा माण्हू उनखे सुकरात जे नाले सां सोक्रेटिस करे सॾनि था। अॼु दुनिया जे कंहिं बि यूनिवर्सिटी में सोक्रेटिस खां सवाइ हर फ़लसफ़ो अधूरो आहे। इहा सघ ऐं ताक़त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सच खे हुई जेको सच असांखे ॻाल्हाइणो आहे ऐं तस्लीम करिणो आहे। हाणे चवंदा आहिनि नॉवल ते ही नॉवल पॉलिटिकल सटायर आहे ऐं शुरू में ई डॉक्टर रसूल मेमन इन ॻाल्हि जी निशानदेही कराई आहे त ही नॉस्टैल्जिया आहे ऐं उन जे बुनियाद ते हुन इन कहाणीअ खे लिखियो आहे। हाणे हीअ सॼी कहाणी स्टील जे 5 गिलासिस ते घुमे थी ऐं स्टील जा 5 गिलास इहो बि हिकिड़ो सिंबॉलिकली नालो एड कयो वियो आहे। इनखे सिंबलाइज़ कयो वियो आहे पाकिस्तान जे 5 प्रोविंसिस सां। बिफोर 71 71 खां पहिरीं असां वटि 5 प्रोविंस हुआ बंगाल खे मिलाए करे। जॾहिं असां खां बंगाल अलॻि थियो त असां वटि 4 प्रोविंसिस बचा। त स्टील जा 5 गिलास हिन नॉवल जी कहाणी इन्हनि 5 गिलास जे इर्द गिर्द घुमे थी ऐं जीअं बंगाल असां खां अलॻि थी वञे थो त नॉवलिस्ट ॾाढी महारत सां इन्हनि चेन गिलासिस खे चेन मार्शल आर्ट्स में तब्दील करे थो। उहे 4 मार्शल आर्ट्स पहिरीं यहया ख़ान, उन खां पोइ अयूब खान खां पोइ ज़िया खां पोइ मुशर्रफ, इन्हनि चइनी मार्शल आर्ट्स ते हू उनखे फिक्शन अंदाज़ में खणी अचे थो। ॿियो हिन नॉवल जी जेका ख़ासियत आहे उहा इहा आहे त ही सरियलिज़म स्टाइल में लिखियो वियो आहे। जेको सरियलिस्टिक पासो आहे उहो डॉक्टर रसूल मेमन जो इंतिहाई मज़बूत पासो आहे। डॉक्टर रसूल मेमन खे हिन शइ तमामु घणी महारत हुई। मिसाल तौरु हिन नॉवल में जेका डायलॉग डिलीवरी आहे उहा बि ॾाढी कमाल जी आहे। हाणे हिकिड़ो डायलॉग आहे उहो चवे थो त पुट जेके मुल्क गिलासनि जीअं हूंदा आहिनि उहे ज़रूरु भॼंदा आहिनि पर मुल्क गिलासनि जीअं कीअं हूंदा आहिनि, दुनिया में के फैक्ट्रियूं मुल्क ठाहींदियूं आहिनि ऐं विकिरे लाइ हूंदा आहिनि। त हाणे हीअ जेको दुनिया में के फैक्ट्रियूं मुल्क ठाहींदियूं आहिनि ऐं उहे विकिरे लाइ हूंदियूं आहिनि त इहो पावरफुल स्टेटमेंट आहे। इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उहे ई सम्झी सघनि था जिन पॉलिटिकल साइंस पढ़ी हूंदी ऐं जिन खे इन शइ जो अंदाज़ो हूंदो त कीअं इम्पीरियल पावर्स यूज़ कंदा आहिनि कंहिं बि मुल्क खे उन्हनि जी जियो पॉलिटिकल ऐं जियो स्ट्रेटेजिक कंडीशन खे ॾिसी। मिसाल तौरु हिन जो ॿियो डायलॉग आहे जेको तमामु घणो पावरफुल आहे। लिखे थो असां स्टील जे 5 गिलास गुम थियण मां को सबक़ु हासिल न कयो। हूअं त गिलास जे सेट में 6 गिलास हूंदा आहिनि। हिकु गिलास पहिरियों ई कुदरती तौरु खुटल हुयो। जेके 5 गिलास हुया असां हुननि जी हिफ़ाज़त न करे सघियासीं। बचियल 4 गिलास हर कंहिं लाइ इबरत जो बाइस आहिनि। हाणे हीअ जेके 4 प्रोविंसिस आहिनि हीअ उनखे इबरत जो बाइस लेखक सम्झे थो ऐं इन में को बि शक कान्हे ऐं इहा हक़ीक़त आहे त असां अञा ताईं डेमोक्रेसी खे पंहिंजे मुल्क में इम्प्लीमेंट नाहियूं करे सघिया ऐं असां वटि जेको डेमोक्रेसी जो कॉन्सेप्ट आहे उहो इंतिहाई उबतड़ आहे। असां वटि डेमोक्रेसी फॉर द पीपल, बाय द पीपल, ऑफ द पीपल उन स्पेलिंग वारी कोन्हे पर असां वटि आहे BUY वारी ऐं फॉर FAR वारी
ऐं ऑफ आहे OFF वारी। त हाणे इन सच खे इम्प्लीमेंट करण जे लाइ असांखे कहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत आहे, इन ते असांखे सोचणो पवंदो। ॿियो हिन नॉवल में जेका अहम ॻाल्हि आहे, जेका तमामु मज़बूत दलील आहे सम्झण जी आहे, त डॉक्टर रसूल मेमन चयो त इहा सिंध जी बदनसीबी हुई जो ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं GM सैद साॻी इरा जा माण्हू हुआ। जेकॾहिं अगरि हू ॿई मुख़्तलिफ़ इराज़ में हुजनि हा त शायदि सिंध खे तमामु वॾो बेनिफिट पहुचे हा ऐं सिंध तमामु घणो इन्हनि मां लाभ हासिल करे सघे हा। हिन नॉवल में जेका शइ मूंखे खोट लॻी जंहिंजी उहा इहा हुई त राइटर रविंद्रनाथ टैगोर, शेख अयाज़ ऐं हबीब जालिब खे जिते जिते मेंशन कयो आहे उहो तमामु घटि अंदाज़ में कयो आहे ऐं हुननि खे वधीक करणु खपंदो, छो त जेको 71 वारो टाइम आहे उन में जेका राइटर्स जी मूवमेंट हुई ऐं राइटर्स जो जेको रोल हो उहो तमामु वॾो हो ऐं हुननि हिन शइ खे इलाही सुठे नमूने सां लिखियो, पर उहा जेका आहे त राइटर जो हिन में इहो एस्पेक्ट मूंखे मिस लॻो। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। हाज़िर थींदासीं ॿिए दफ़े कंहिं ॿिए किताब सां।